सिंध सुहारी सूफ़िन बुज़ुर्गन अल्लाह वारन जो मस्कन रही आहे, जिन हमेशा अमुन भाईपी ऐं मुहब्बत जो दर्स ॾिनो आहे, जिन जो अहवाल असां पंहिंजी वीडियोज़ में बयान कंदा रहिया आहियूं। अॼु जी ही मुख़्तसर वीडियो पिणु हिकु अहिड़े दरवेश जे मुतालिक़ आहे जंहिंखे मक़ामी तरह पीर कक्को जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। पीर कक्को जी मज़ार ज़िले टंडो अल्लाहयार जी देह मंगरिया में मौजूद पुराणे घल्लू वाह जे खाॿे किनारे ते पीर साहब जे ई नाले सां मंसूब ॻोठ पीर कक्को में मौजूद आहे। पीर कक्को जो असुल नालो पीर जान मोहम्मद शाह कुरैशी हो। पाण मखदूम नूह हालाणी जा वेझा अज़ीज़ हुआ। पाण मीरन जे दौर में हिते अची आबाद थिया। चवनि था त संदुसि जिस्म ते कक्का वार हुआ, जंहिं करे खेसि पीर कक्के जे नाले सां सॾियो वियो। पीर कक्को मुतालिक़ का बि तफ़सीली मालूमात मौजूद न आहे, पर चवनि था त पीर कक्के वारा कानी करामत जा धणी हुआ, जो पहाको मशहूर थियो त कक्काअनि जी कानी सन्हड़ाइनि जी मानी। संदुसि विलादत जो साल त मालूम न थी सघियो, पर संदुनि विसाल सन 1285 हिजरी में थियो। मौजूदा वक़्त में पीर कक्को जी मज़ार संदुसि ॻोठ में ई हिकु नंढड़े क़ब्रिस्तान में सादे नमूने ठहियल आहे, जिते पीर साहब जे ॿियनि ख़ानदान वारनि जूं पिणु तुर्बतूं आहिनि।